जी नाज़रीन, जिक्र कंदासीं त घोटकीअ में शहरी इतिहाद पारां वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। तफ़सील मुश्ताक लगारी जी हिन रिपोर्ट में। रमज़ान शरीफ के भलारे महीने में सब्जी ऐं गोश्त जी हथरादू महंगाई खिलाफ शहरी इतिहाद घोटकी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। प्रेस क्लब खां पाकिस्तान चौक ताईं महंगाई खिलाफ एहतजाज जी अॻवानी रईस अलावा साहिब घोटो, लाला कैसर पठान, मोहम्मद मलूक भुट्टो, नूर बशबिरोही ऐं ॿियनि कई। उन मौके ते शहरनि मार्केट कमेटी जी इंतज़ामिया खिलाफ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौके ते शहरी इतिहाद जे अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीननि खां लॉकडाउन आहे ऐं ज़ुल्म जी इंतहाई आहे त जीअं रमज़ान शरीफ शुरू थिया इंतज़ामिया ताजरनि सां मिली भगत करे बेपनाह रेट ऐं महांगाई वधाए छॾी आहे। असीं शहरी इतिहाद घोटकी तरफ़ां मुतालबो कयूं था ऐं घोटकी में वधंदड़ महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे, न त ॿी सूरत में शहरी इतिहाद सरापा एहतजाज रहंदी। हथरादू रेट हिकिड़ो मार्केट कमेटी सां मिली करे हथरादू रेट हुयो वियो आहे। छो 850-900 रुपया नंढो गोश्त हलायो थो वञे, 500 रुपया कटे जो गोश्त हलायो थो वञे, 350 रुपया मुर्गी गोश्त हलायो थो वञे। छा इहो पंजाब में रेट न आहे, केपीके में रेट न आहे? केपीके में 180 रुपया मुर्गी पई हले, 700 रुपया गोश्त पियो हले। हिते मार्केट कमेटी सां मिली करे मुख्तियार कार जेको हथ जा रेट हणी करे पूरी घोटकी के पोइ फुरे पियो। सभई दोस्त गॾिजी करे इंतज़ामिया ख़िलाफ़ अॼु असां एहतजाज कयो आहे त महिरबानी करे महांगाई ते कंट्रोल कयो। वॾो गोश्त, मुर्गी जो गोश्त जेको हथरादू रमज़ान शरीफ जे महीने में उन्हनि जो रेट इंतज़ामिया सां मिली करे वधायो आहे। असीं इंतज़ामिया खे चिता था ॾियूं, जेकॾहिं उन्हनि कंट्रोल पंहिंजी महांगाई ते कंट्रोल न कयो त इहो एहतजाज असांजो रोज़ जे बुनियाद ते बि जारी रहंदो। इहो मुतालबो कयूं त घोटकी जी नाल इंतज़ामिया उनखे हटाए करे मुनसिफ़ इंसाफ़ वारा इंतज़ामिया मुक़ररु कई वञे, जेका करप्शन जो ख़ात्मो आणे ऐं ग़रीब अवाम खे रिलीफ ॾियराए सघे। लॉकडाउन ॿियो किरोना जो भाव, किरोना बि माण्हुनि जा अंदरि ॻारे छॾिया आहिनि। उन खां अलावा घोटकी में जेका आहे हथरादू महांगाई पैदा कयल आहे, उन ख़िलाफ़ अॼु असां सरापा एहतजाज आहियूं। इन रमज़ान शरीफ जे भलारे महीने में रोज़े जी हालत में हिन तते जेको आहे उस में निकिता आहियूं। असांजा हितां जा ऑफिसर ढोन भरियल आहिनि। कई दफ़ा असां एसी घोटकी वटि विया आहियूं महांगाई जे ख़िलाफ़, पर हुनजो अहिड़ो रोल आहे ॼण त को वॾो हिकु शहंशाह हुजे। असां सिंध हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त हिन घोटकी में हथरादू महांगाई खे ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज दाइरो वधायो वेंदो। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़िले इंतज़ामिया ऐं मार्केट कमेटी वारनि खे घुर्जे त रोज़ानो बुनियाद ते गोश्त ऐं सब्जियुनि जा रेट चेक कनि त जीअं रोज़ेदार मुनासिब ऐं सही अघ ते गोश्त ऐं सब्जी ख़रीद करे सघनि। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक लगारी, आवाज़ टीवी न्यूज़ घोटकी।